फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। जरवार मां जरवार लगड़ी चाकर बोजदार हाउस में सरदार कैसर खान बोजदार, मीर बाबर खान बोजदार सां डॉक्टर गुलाम अली बोजदार, हामिद खान बोजदार, समीर खान बोजदार ऐं ज़हीर अहमद चना जी मुलाक़ात सरदार कैसर खान बोजदार पारां खुलियल कचहरी थी, जंहिंमें बोजदार बिरादरीअ खे दरपेश मसाइल जे बाबति गुफ़्तगू थी। सरदार कैसर बोजदार जो चवणु हो त असांजा दरवाज़ा हमेशा क़ौम लाइ खुलियल आहिनि। असीं हर ॾुख सुख में क़ौम सां गॾु आहियूं। मुलाक़ात में महरूम सरदार बहादुर कैसर खान जी ज़िंदगी जूं कुझु तस्वीरूं पिण दोस्तनि खे ॾेखारियूं वयूं। डॉक्टर गुलाम अली खान बोजदार, हामिद खान बोजदार ऐं ज़हीर चना जो चवणु हो त मुलाक़ात तमामु ख़ुशगवार माहौल में थी। असीं सरदार कैसर खान बोजदार साहब खां पिण मुतमिन आहियूं। सरदार साहब हमेशा ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। मरहूम सरदार बहादुर कैसर खान खां पोइ चीफ सरदार रहीम बख्श खान बोजदार ऐं सरदार ज़ादा कैसर खान बोजदार पिण क़ौम जे बहितरी नमूने कंहिं बिना फ़र्क़ जे ख़िदमत कनि पिया। ऐं ख़बर शामिल कंदासीं। मटियारी मां त आसिफ अली ज़रदारी फरियाल दालपुर रिहाई कमेटी जे बानी मीर गाजू खान मलह मटियारी मीडिया हाउस ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान लीडर न, लीडर कुर्बानी ॾियण खां पोइ थींदो आहे। सिलेक्टेड खान का बि कुर्बानी नाहे ॾिनी। इमरान खान क़ौम सां जेके वाइदा कया अमली तौर उन्हनि वाइदनि जे ओबतड़ कमु कयो वियो आहे। हिन वधीक चयो त ईंदड़ बल्दियाती चूंडनि में सिंध सूदो पूरे मुल्क मां पीपुल्स पार्टी ई कामयाबी हासिल कंदी। हिन वक़्तु मुल्क खे नाज़ुक दौर मां पीपुल्स पार्टी ई कढी सघे थी। ईंदड़ दौर जो वज़ीर आज़म असांजो लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। क़ौम जूं नज़रूं हिन वक़्तु उन्हनि ॾांहुं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।